ठारोशाह में गंदे पानी जे डिस्पोजल मां पानी निकाल न थियण करे खूहनि मां पानी ॿाहिरि निकिरी कच्ची आबादी में दाख़िल थियण लॻो। टाउन इंतिज़ामिया अघुर निंड सुतल गंदो पानी गॾु थियण जे करे रवासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा। पब्लिक हेल्थ ऐं टाउन कमेटी मिली भगत करे स्कीम अध में छॾे ॾिनी। रवासियुनि तरफ़ां मज़हब जो इज़हार। 2020 में ठारोशाह डिस्पोजल जो कमु शुरू कयो वियो, जेको 4 साल गुज़रण बावजूदि मुकमल न थी सघियो। केतिरे वक़्त खां तामीराती कमु बंदि पियल आहे। पब्लिक हेल्थ ऐं टाउन कमेटी करोड़नि रुपयनि जी स्कीम खे नाकारा बणाए छॾियो। डिस्पोजल जे चारदीवारी में गंदो पानी गॾु थियण जे करे कच्ची आबादी जे घरनि ऐं ज़रई ज़मीनुनि में दाख़िल थी वियो, जंहिं सबबु ग़रीबनि जा घर ऐं फसलूं ख़राब थी रहिया आहिनि। टाउन इंतिज़ामिया पब्लिक हेल्थ खाते खां केरु पुछण वारो न आहे। इंतिज़ामिया जे अहिड़े अमल ख़िलाफ़ रहवासियुनि सख़्तु मज़म्मत जो इज़हार करे आला अमलदारनि खां घुर कई आहे त फ़ौरी तौर ते डिस्पोजल मां गंदो पानी निकाल कराए फैलियल मुख़्तलिफ़ बीमारियुनि मां जान बचाई वञे। तामीराती स्कीम जो कमु ॿीहर शुरू करायो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।